जिंदाबाद 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 कटौती ना मंजूर कटौती ना मंजूर हाल करो हाल करो हाल करो ना मंजूर ना मंजूर जिंदाबाद जिंदाबाद लम यलिद वलम यूलद ई नियाबतिया किब्र किब्रिया तख्त तमाची जाम जो हुकूमत उन्हीं के गोदा खोलाईंदासी इंशाअल्लाह असां तो मुलाजिम इत्तेहाद मुलाजिम इत्तेहाद सुनो ओपीडी जी बाइकाट हाणे ओ वकील दोस्त भी असांजा अचनि पिया उन्हनि बि असां सां गॾु हिते धरणे में सम्मिलित वेंदा ते असीं ताईं असां बिलावल हाउस जे अॻियां वेठा हूंदासीं इहो असांजो वचो हथ वधे करे सभु चयो असां बिलावल हाउस जो घेराव कंदासीं मुलाजिम इत्तेहाद सीएम सिद्धू पूरा जिंदाबाद जिंदाबाद प्राची ताईं असांखे जेके मुलाज़िम आहिनि असांजा इहा ई मुतलबा आहिनि जेके हिकु ज़ालिमाना फ़ैसिलो कयो आहे पेंशन कटौती पेंशन असांजे मुलाज़िम जो उहो सहारो आहे जेको उमिरि जे आख़िरी हद में जेको औलाद खे सहारो न ॾिजी आहे जेको पेंशन जो सहारो हूंदो आहे उन जी तव्हां कटौती कई आहे असांखे 2 अक्टूबर ते असांजो कराची में धरणे जो सॾु हुया अगरि तव्हां असांजा मुताला तस्लीम न कया 6 अक्टूबर ते कश्मीर खां वठी कराची ते खराब आहे तव्हांखे लिकण जी जॻह न मिलंदी असां सीपीए जो सुल्तान अहमद गुजराणी इंशाअल्लाह तव्हांजो जीवन जा जाल कंदासीं अगरि जेके सिंध जे मुलाज़िम एहतजाज जो सिंध सरकार खे इहो पैगाम था ॾियणु चाहियूं त हीअ जेके बि मुलाज़िम हिते बीठा आहिनि पीपल पार्टी जो जी फेवर कंदी रही है इहा ई पीपल पार्टी आहे जंहिं दौर में गटर डांगर ट्रकूं खाई रहिया उन्हनि जी पघार त 400% वधे लेकिन जेके ईमानदारी सां महिमान खे तयार कनि जेके ईमानदारी सां मरीज़नि जो इलाज कनि जेके ईमानदारी सां असांजा गटर नालियूं साफ़ कनि उन्हनि जो 60 साल करे पूरो थिए मुंहिंजी घरवारी खे पेंशन मिलंदी जेकॾहिं जो नंढड़ो ॿार हुयो उनखे पेंशन रहंदी ही कहिड़े क़िस्म जा डाकू आहिनि जेके पंहिंजे डॉक्यूमेंट जे ख़िलाफ़ जेको आहे आदिजन कढनि था पिया मां त चवंदो ज़ुल्म जी नदी ज्यादा देर न हलंदी आहे फिरौन जो अंजाम पाणी में ग़रक़ करणु जेको आहे नदी ता क़यामत लानत जे पेंशन चालू ख़तम कंदा या तव्हांजो अंजाम उहो फिरौन में ग़रक़ करणु ऐं सिंध जी हुकूमत ग़लत थी वेंदी सो दोस्तो हौसलो रखो जज़्बो तकलीफ़ थी आहे त हुन मुलाज़िम जो इहो अझो जेको आहे उहो ख़तमु करण जो ऐलान कयो आहे जेको 63.5% हुयो उन जा 47